प्रोजेक्ट डायरेक्टर API सिंध डॉक्टर मोहम्मद नईम चयो आहे त थरपारकर ज़िले में अचण जो मक़सद सिधो संओं वैक्सीनेटरनि जे मसइलनि खे ॿुधण ऐं उन्हनि जे हल लाइ क़दम खणणु आहे। वैक्सीनेटरनि जो ट्रांसपोर्ट, फ्यूल ऐं कम्युनिकेशन जा मसइला तरजीही बुनियादनि ते हल कया वेंदा ऐं जल्दी API खे एम्बुलेंस ऐं गाॾियुनि जूं सहूलियतूं फ़राहम कयूं वेंदियूं। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार हुन अॼु मिठी में थरपारकर ज़िले जे वैक्सीनेटरनि सां ग़ैर रस्मी ॻाल्हि ॿोल कंदे कयो। हुन चयो त वैक्सीनेटर खे मायूस न थियणु घुर्जे। तव्हां हौसला बुलंद रखो, असां तव्हां सां गॾु आहियूं ऐं तव्हांजा मसइला तरजीही बुनियादनि ते हल कया वेंदा। हुन सिहत जे आलमी इदारे खां बि मुतालबो कयो त सिंध जे API में घुर्ज पूरी कई वञे त जीअं समूरो कमु सही नमूने थी सघे। उन मौक़े ते हुन ज़िले हेल्थ ऑफिसर डॉक्टर मोहम्मद बाक़िर यूसुफ जतोई, एडिशनल डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर डॉक्टर सॼण राहिमू ऐं एडिशनल डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर डॉक्टर भरत कुमार ऐं ॿियनि लाॻापियल ऑफिसरनि ऐं वैक्सीनेटरनि खे शानदार कारकर्दगी ॾेखारींदड़नि खे तारीफ़ी सर्टिफिकेट पिणु ॾिना। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।